आगाह कयूं खे सखर मां दादू ज़िले में शाहाणी ऐं जतोई बिरादरी के बिंदुरनि में तकरार के हल लाइ थियल जर्गे खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। ये अहम ख़बर है। अमां ताईं पहुचाई पिया सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल दरख़्वास्त में वॾे वज़ीर मीर मंज़ूर पवर मुर्तज़ा जतोई ऐं SSP नौशर फिरोज़ के धुर बणायो वियो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चना खां। शाहिद, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दादू ज़िले में शाहाणी ऐं जतोई बिरादरियुनि जे पुराणे तकरार जे हल लाइ जर्गे खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजे वकील मार्फत सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सरदार मंज़ूर पवर, मुर्तज़ा जतोई ऐं SSP नौशर फिरोज़ के अदालत में धुर बणायो आहे। दरख़्वास्त गुज़ार दरख़्वास्त में इहो मौक़ूफ़ ज़ाहिर कयो आहे त सिंध में कानून खां मथां जरगनि ते पाबंदी लागू थियल आहे त पोइ जरगा कंहिंजी इजाज़त सां सिंध में थियनि पिया। दरख़्वास्त गुज़ार इहो बि मौक़ूफ़ अख़्तियार कयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿुधाए त सिंध जा कहिड़ा ज़िला आहिनि जिते कानून लागू नथो थिए ऐं सरे आम जरगा थियनि पिया। अदालत अहिड़ी दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती आहे ऐं सिंध हाई कोर्ट सखर जे ॿिनि बेंच जेका आहे इहा ॿुधणी कई आहे, जंहिंमें दरख़्वास्त गुज़ार ऐं हुनजो वकील अदालत में पेश थियो आहे। जी ठीक है शाहिद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।